ही छा आहे नैना? तू वनवाह में वेठी आई ऐं कुंवार जीअं पाण खे सिंगारे छॾियो अथई। वनवाह में आहियां, इद्दत में न आहियां मूसा, जो मां पंहिंजो पाण खे संवारे बि नथी सघां। पर हे सिंगार त कुंवार जा पंहिंजे घोट लाइ हूंदा आहिनि। तो वक़्त खां पहिरियां पाण खे कंहिंजे लाइ सिंगारियो आहे? मूं त तुंहिंजे कुंवार थियण जा ख़्वाब बि ॾिठा, पर तुंहिंजी कुंवार न थी सघियसि। सोचम त तूं हिकु चकर मूंखे कुंवार जे रूप में ॾिसी, इन जे करे ही हार सिंगार तुंहिंजे करे कया आहिनि मूसा। मुंहिंजी गैरत गवारा नथी करे त मुंहिंजूं नज़रूं कंहिंजी इज़त तरफ़ निहारनि। मूंखे ख़बर आहे मूसा त तूं प्यार भरी नज़रुनि सां मूंखे कॾहिं बि न ॾिसंदे, नफ़रत भरे नज़रुनि सां ई, पर तो मूंॾे ॾिठो त सही। चरी जॾहिं तुंहिंजो ई मुंहिंजो हिकु थियणु क़िस्मत में ई लिखियल न आहे त पोइ प्यार खे दिलि में पालण जी कहिड़ी ज़रूरत? पर मूसा, मूं त मन ई मन में तोखे पंहिंजो घोट बणाए छॾियो आहे। जेकॾहिं तूं मुंहिंजो घोट न बणिजी सघे न, त मुंहिंजी ज़िंदगी में ॿियो को बि न ईंदो। तूं ॿिए जी थी चुकी आहीं। अञा त तूं मुंहिंजे साम्हूं वेठो आहीं मूसा, पर जॾहिं तुंहिंजी जाइ ते ॿियो कोई हिते वेहंदो न, त उनजे साम्हूं नैना न, पर उनजो लाश मिलंदो उनखे। नैना, इहा तुंहिंजी चरियाइप आहे। प्यार करण वारा त हूंदा ई चरिया आहिनि। नैना, मूंखे विसारे छॾ ऐं मूंखे माफ़ करे छॾजांइ, छो त मां तुंहिंजी शादी में बि शरीक कोन थी सघंदुसि। नैना जी शादी त मूसा सां थींदी ऐं नैना जा ॼानी बि मूसा जे तरफ़ वेंदा। ॿिए तरफ़ त नैना जी मैयत वेंदी। छा तूं मुंहिंजो कुले कांदी न थींदे? सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।